सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजूं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मौजूद सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ वारी सर। मौजूद सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूर प्रोग्राम ॾाप जा ॾस में असां हर हफ़्ते सिंधी अदब में औरतनि जे सिरे हेठि जो सिलसिलो हलाए रहिया आहियूं, जंहिंमें असां हर हफ़्ते ॿिनि टिनि लेखकाउनि जो तफ़सीली तारफ़ उन्हनि जे लिखणनि जो अभ्यास मां साम्हूं पेश कंदो रहियो आहियां। असांजे गुज़िरियल हफ़्ते जूं जेके ॿ नामवर लेखिकाऊं हुयूं से सुमेरा कुरैशी ऐं प्रोफेसर डॉक्टर संध्या चंदर कुंदनानी, ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके ॿ लेखिकाऊं आहिनि त आहे हिकिड़ी आहे असांजी सलमा पंवर, जेका काविश जे मोहतरम एडिटर नियाज़ पंवर ऐं सिंधी अदबी बोर्ड पारां ॿारनि लाइ निकिरंदड़ ख़ूबसूरत रिसाले गुलफुल जी एडिटर अदी नजमा पंवर जी भेण सलमा पंवर, जेका पाण शाइरा बि आहे, हिन कालम बि लिखिया आहिनि ऐं गुलफुल में केतिरो अर्सो जेको आहे सो छपी रही आहे। ऐं ॿी असांजी जेका अॼोके प्रोग्राम जी जेका लेखिका आहे, तंहिंखे सॼी सिंध सुञाणे, बल्कि पूरी दुनिया सुञाणे, पूरी दुनिया में हुनजो वॾो नालो आहे ऐं हुनजो वॾो पोरियो आहे, हुन केतिरा ई किताब लिखिया आहिनि। आहे असांजी सिंध ऐं हिंद जी मञियल तरीन लेखिका, कहाणीकारा, मुतरजम, शाइरा सुंदरी उतमचंदानी। सामीन सभ खां पहिरीं अवां जे साम्हूं सलमा पंवर जो तारो पेश कंदुसि। सलमा पाण अदबी हवाले सां हिकिड़े इंटरव्यू में चयो त उहो अदब जेको वक़्तु, हालतनि, क़ौम ऐं धरतीअ जी ज़रूरत सां हम आहंग हुजे ऐं आला क़दरनि ऐं इंसान दोस्तीअ जहिड़नि मौज़ूअनि ते लिखियल मवाद हुजे, जंहिंमें फ़न, तख़यल ऐं ॿोलीअ जी पुख़्तगी हुजे, अहिड़ो ई अदब असांजे सुतल माण्हुनि खे जाॻाए सघे थो। ख़ूबसूरत शाइरा सलमा पंवर 15 अगस्त 1970 ईस्वी ते शादीपलीअ में जनमु वरितो। MA ताईं तइलीम हासिल कयईं। इन नंढड़ी उमिरि में ई लिखणु शुरू कयो, छाकाणि जो घर जो माहौल अदब सां लाॻापियल हो। संदसि वॾो भाउ नियाज़ पंवर ऐं वॾी भेण नजमा पंवर सुठा शाइर आहिनि। हिन 7वीं क्लास में पढ़ण दौरान लिखणु शुरू कयो। संदसि पहिरीं लिखणी ॿारनि लाइ लिखियल कहाणी हुई, जेका ॿारनि जे रिसाले गुलफुल में छपी, पर पोइ संदसि लाड़ो शाइरीअ ॾांहुं थियो त हिन शाइरीअ खे वधीक मौज़ून सम्झो ऐं शाइरी करणु शुरू कई। हिन शाइरीअ खां अलावा कहाणियूं बि लिखियूं आहिनि, लेकिन उन्हनि जो तइदादु तमामु थोरो आहे। उनखां सवाइ रेडियो लाइ स्क्रिप्ट बि लिखियाई, कुझु मज़ाया प्रोग्राम बि रेडियो लाइ लिखियाई, मज़ाया शाइरी बि कयाई, जेका रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर थी। उनखां अलावा लेखिका उनखां इंटरव्यू बि वरिताई ऐं तारुफ़ बि लिखियाई।
कुझु मज़मून बि लिखिया आहिनि पर बुनियादी तौरु शाइरा आहे ऐं हुन शाइरा वारी सुञाणप खे बरक़रार रखियो आहे। हिन जा शाइरीअ मुतलिक़ ख़्याल ॾाढा वणंदड़ ऐं शाइरीअ जा तर्जुमान आहिनि। हुन हिकु इंटरव्यू में शाइरी बाबति वीचार वंडींदे चयो हो त शाइरी अहिड़ी शइ आहे जेका हिकु ई सिटिंग में लिखी सघिजे थी ऐं नसर जी भेट में जल्द माण्हुनि ताईं पहुचे थी। हुन खां पोइ वॾी ॻाल्हि त दुनिया जे वॾे में वॾे शाइर शाब्द लतीफ़ बिटाई बि सिंध में जनमु वरितो। असांजी सिंध जो माहौल बि शाइराणो आहे ऐं नंढे हूंदे माउ जेका असांखे लोली ॾिए थी उहा बि हिकु शाइरी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त नंढे हूंदे कोरस जे किताबनि मां सबक़ जी भेट में बेट जल्दी यादि थी वेंदा आहिनि। अहिड़ीअ रीति शाइरी सिंध जे हर माण्हूअ जे रूह में रचियल आहे। उहे ई सबब आहिनि जो असांजा नौजवान नसर जी भेट में शाइरी वधीक पढ़नि था ऐं लिखनि था। सलमा सुठी शाइरा आहे। संदसि तख़यल जी उॾाम अकबरी थी ॾिसे। वसी सोच रखंदड़ शाइरा थोरे जो सभिनी सिंफ़नि में लिखियो आहे पर संदसि पसंदीदा सिंफ़ गज़ल आहे ऐं हिन गज़ल में पुख़्तगियां बि आहे। संदसि गज़ल मौज़ूआती हुअण सां गॾु नरमगी सां परशार आहे। जेके ॻाई बि सघजनि था अहिड़ो ई हिकु गज़ल हिते ॾिजे थो जेको मौसीक़ियत सां भरपूर आहे। वरी नींहुं ॿीहर लॻाए त ॾिसजे, वरी वक़्तु साॻियो वराए त ॾिसजे। वरी नींहुं ॿीहर लॻाए त ॾिसजे, वरी वक़्तु साॻियो वराए त ॾिसजे। हूअ तारनि सां ॻाल्हियूं अवांजूं ई साईं, वरी कोई सपनो सजाए त ॾिसजे। वरी दिलि घुरियो रोइजे पोइ खिलजे, वरी निंड नेणनि फिटाए त ॾिसजे। वरी ख्वाब अखियुनि में झिलमिलाया, वरी गैर पंहिंजो बनाए त ॾिसजे। वरी गैर पंहिंजो बनाए त ॾिसजे। सलमान हिन गज़ल में ख़ूबसूरत एहसास थी चलनि जिन में दर्द जी तासीर हिकु आस हिकु उज़म समायल आहे। हिन जी शाइरीअ में हुस्न ऐं जमाल पंहिंजे आब ताब सां बहंदो नज़र अचे थो। या वरी सदस शी गज़ल अव्हांखे ॿुधाईंदो हलां। मुंहिंजे हथ जे रेखाउनि मां, मुंहिंजे हथ जे रेखाउनि मां तुंहिंजो नाम बि मिटिजी वियो आहे। ॼण मेले में कोई बालक पंहिंजनि खां ई विछड़ी वियो आहे। तुंहिंजो साथ बि सरो वांगुर पन थी ॼण बिखरी वियो आहे। ख्वाब बि सारा लुड़ी विया आहिनि, ॼण को रेलो गुज़री वियो आहे। मुर्क सजाए हलां ईअं ॼण, मुर्क सजाए हलां ईअं ॼण तुंहिंजो साथ बि विसरी वियो आहे। प्यार शहर जो हर हिकु मंज़र, प्यार शहर जो हर हिकु मंज़र भॼी टुटी उजड़ी वियो आहे। हरंद बायूं मई बारूद पखी अमन जो उॾरी वियो, पखी अमन जो उॾरी वियो। संदसी गज़ल हिकु वक़्तु केतिरनि पीड़ाउनि जो इज़हार आहे ऐं हुन इज़हार जो अंदाज़ बि वणंदड़ अपनायो आहे। वटि लफ़्ज़नि जा अणखुट मोती ॾिसजनि था, उहा लफ़्ज़नि जी पिरोहित शाइरा आहे ऐं शाइरीअ में ख़्यालनि जा अॾण जो हुनर बख़ूबी ॼाणे थी। हूअं बि शाइरीअ में पुख़्तगी ख़्याल जे परवाज़ ते मबनी हूंदी आहे। हिन गज़ल खां सवाइ वायूं बि ख़ूबसूरत लिखियूं आहिनि। मुंहिंजी तनाईअ मथां, मुंहिंजी तनाईअ मथां चंडो रोई ॾिनो। हेकलाईअ में ॻड़ी ॻोढ़ा पिया नेणनि मंझां चंडो रोई ॾिनो। आई पए ख़ुशबू उॾामी कंहिं पराए पार खां चंडो रोई ॾिनो। तुंहिंजो नालो पए लिखियो मूं कोरे कागर जे मथां चंडो रोई ॾिनो। समुंड सारोणियुनि जो मन में लुड़क थी पंहिंजा पिया चंडो रोई ॾिनो। लुड़कनि जो समुंड मन में सांडे पंहिंजा लुड़क पाण पीअण जा ख़्याल उहो ई सरजी सघे थो जंहिंजे मन अंदर में सचाई हूंदी आहे। ऐं सलमान जिन वारीअ मां अंदाज़ो करे सघिजे थो त उहो अहसास शाइरा आहे जंहिंजे मन में न का मूंझ आहे ऐं न का निराण आहे। हिन शादीअ खां पोइ कुझु वक़्तु लाइ लिखणु छॾे ॾिनो हो पर हिन वक़्तु लिखण लाइ मोट खाधी आहे ऐं सुठो लिखी रही आहे। संदसि शाइरीअ जो किताबु जल्द पधिरो थियण वारो आहे। पाण हिन वक़्तु पंहिंजे ॿारनि सां गॾु ऑस्ट्रेलिया में रहे थी। सामीन हीअ असांजी ख़ूबसूरत शाइरा सलमा पंवर ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी ॿी जेका लेखिका आहे सा आहे सुंदरी उतमचंदाणी। जंहिं हिकिड़े भेरे असांजी सिंध जा ई गुल टालपुर खे हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो हो। हुन इंटरव्यू में जॾहिं गुल टालपुर हुन खां सवालु पुछियो अहिड़ी का ख़्वाहिश
तॾहिं हुन ॾाढो लाजवाब जवाबु ॾिनो। काश काश असांखे पंहिंजी सिंध हुजे। सिंध हिंद जी नामवर लेखिका, कहाणीकार, नाटक नवीस ऐं शाइरा सुंदरी उतमचंदाणी 28 सितंबर 1924 ईस्वी ते हैदराबाद सिंध में जनम वरितो। विरहाङे खां अॻु हिन शहर टिनि गैर मामूली कहाणीकार औरतुनि खे जनम ॾिनो आहे। गोमती हिरानंदाणी, सुंदरी उतमचंदाणी ऐं रीटा शाहणी, जिन सिंध ऐं हिंद में पंहिंजो अलॻि मक़ाम क़ाइमु कयो। हिन प्राइमरी तालीम शोकीराम चांडूमल म्यूनिसिपल स्कूल हैदराबाद मां वरिती। 1942 ईस्वी में मैट्रिक जो इम्तिहान तोलाराम गर्ल्स हाई स्कूल मां पास कयईं। उहा नंढपण खां ई ज़हन हुई। बनारस हिंदू यूनिवर्सिटीअ मां इंटर साइंस में पास कयईं। उन दौरान हू हॉस्टल में रहंदी हुई। जीअं त संदसि शौक़ु मेडिकल में पढ़ण जो, पर कराचीअ जे मेडिकल कॉलेज में दाख़िला न मिलण करे पढ़ाई अधु में छॾियईं। कुझु महीननि बाद संत मंगणू नामवर अदीब ऐं दानिश्वर एॾी उत्समता थियो जंहिंखे पढ़ण लाइ हिमथायो। पर उन्हनि ॾींहंनि में हैदराबाद में मेडिकल कॉलेज न हो। उन करे साधू वासवाणी जी मीरा कॉलेज जे आर्ट्स फैकल्टीअ में दाख़िला वरिताईं। इन रीति हिन बनारस यूनिवर्सिटीअ मां BA जो इम्तिहान 1949 ईस्वी में पास कयो। विरहाङे बाद केतिरनि सालनि पुॼाणा SNDC यूनिवर्सिटीअ मां सिंधी ऐं अंग्रेज़ी अदब में MA कयाईं। स्कूली जीवन में पंहिंजे उस्ताद जमुना लखाणीअ जो असरु क़बूलियाईं ऐं मास्तरियाणी बणजण जो शौक़ु जाॻियसि। तालीमी अभ्यास पूरे थियण खां पोइ कुझु वक़्तु लाइब्रेरियन तौरु ऐं कुझु वक़्तु मास्तरियाणीअ तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिनाई। हिन ऑफिस में क्लार्की बि कई ऐं बम्बई जे KG किलनाणी कॉलेज मां लेक्चरर तौरु रिटायर कयाईं। सुंदरी गणपासाई शख़्सियत जी मालिक हुई। हूअ हिकु ई वक़्तु कहाणीकार, नावल निगार, नाटक नवीस, शाइरा खां अलावा रेडियो, TV ऐं स्टेज आर्टिस्ट ऐं बहितरीन उस्ताद बि रही आहे। हुन हर शोबे में पंहिंजे सलाहियतनि सां निभाउ कयो ऐं मञता माणियईं। संदसि लिखणनि ते तरक़ी पसंदि अदब जो असरु हो ऐं हुन जे लिखणनि में समाज जी तमीरी सोच जा अक्स पसी सघनि था। जेतोणीकि हू सभिनी सिन्फ़नि ते उबूर रखंदड़ लेखिका हुई, पर हुनखे बि शोहरत नावलनि जे करे मिली। हुन जे नावलनि में किरदार निगारी ऐं मंज़र निगारी निहायती ख़ूबसूरत लफ़्ज़नि में थियल आहे ऐं ॿोलीअ जी ख़ूबसूरती संदसि नावलनि खे अञा वधीक सूंह बख़्शी आहे। हिन हवाले सां डॉक्टर अब्दुल जब्बार जुड़ेजो पंहिंजे जगमशहूर किताब सिंधी अदब जी तारीख़ में लिखे थो, हिन बरख लेखिका कहाणियूं बि लिखियूं, पर संत ॿिनि नावलनि प्रीत पुराणी, रीत निराली ऐं किरंदड़ दीवारूं खेसि हिन मैदान में अहमियत ॾियारी आहे। इंसानी मन केतिरो गहरो आहे ऐं औरत जे मन जो अंत कंहिं न लधो। सुंदरीअ खे नंढपण खां ई अदबी किताबनि सां गहरी दिलचस्पी हुई ऐं हुन नंढपण खां ई लिखणु शुरू कयो। शुरूआती दौर में हू कराचीअ में औरतनि जे मग़ज़न साथीअ जी कुझु वक़्तु एडिटर रही। उन दौरान हिकु रूसी कहाणी तर्जुमो करे उन मग़ज़न छपायाईं। संदसि पहिरीं तकलीफ़ मुंहिंजी धीउ हुई, जेका 1946-47 ईस्वी धारे साथी मग़ज़न में शाया थी। विरहाङे वक़्तु ॿियनि हिंदुनि वांगुरु ई ख़ानदान बि मुतासिर थियो ऐं सिंध जी यादि में ॻोड़ा ॻाड़ींदे वञी हिंदुस्तान जा वण वसाया। उन लॾ पलाण सबबु हिननि खे केतिरनि ई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो, जंहिं हिन जे साफ़ दिलि ऐं ज़हन ते गहरो असरु छॾियो। अहिड़ी महरूमी संदसि लिखणनि मां बि महसूसु थिए थी जॾहिं 1949 ईस्वी में मुंबईअ में सिंधी साहित्य मंडल सिंधी अदबी संगत बर्पा थी त हुनजी हफ़्तेवार क्लासनि में शिरकत कयाईं। हिन ॿारहें अदब मां केतिरियूं कहाणियूं तर्जुमो कयूं ऐं तबादाद कहाणियूं बि लिखणु शुरू कयाईं। उत्तम जे रिसाले नई दुनिया खां सवाइ हिंदूवासी, मालवी, संगीता, हलचल, अलका ऐं ॿियनि रिसालनि में संदसि लिखणियूं ऐं कहाणियूं छपबियूं रहियूं ऐं आहिस्ते आहिस्ते मञता मिलंदी रही। हिन लिखण सां गॾु सिंध ऐं हिंद जे अदब खां अलावा यूरोपी अदब जो बि मुतालो कयो। कालिदास, टैगोर, शरतचंद्र, प्रेमचंद, यशपाल, शेक्सपियर, ह्यूगो, मैक्सिम गोर्की, टॉल्स्टॉय, थॉमस हार्डे, ओवेनरी ऐं ॿियनि लेखकनि जो मत गहरो असरु पियो। अहिड़ीअ तरह ई तरक़ीब सोचणा माइल थी ऐं संदसि लिखणनि में तामीरी सोच आहिस्ते आहिस्ते दाख़िल थींदी वई। संदसि तख़लीक़नि जा केतिरा ई मजमूआ छपिजी चुका आहिनि, जिन में कहाणियूं, नाविल, मज़मून, नाटक, जीवनी, सफ़रनामा ऐं शाइरी शामिल आहिनि। संदसि हेठियां किताब सिंध ऐं हिंद में छपिजी चुका आहिनि।
अठावार गाड़ा गुल गुल 1965 ईस्वी, तोजनी जी तात 1970 ईस्वी, भूरी 1979 ईस्वी, बंधन 1982 ईस्वी, विचोड़ो 1985 ईस्वी, जगांतर 1989 ईस्वी, खेड़ियल धरती 1992 ईस्वी, मुर्ख ते मना 1992 ईस्वी, आत्मविश्वास 1999 ईस्वी, नखरेलियूं 2001 ईस्वी, संत आम नाविल किरंदड़ दीवार 1953 ईस्वी, प्रीत पुराणी रीत निराली 1986 ईस्वी में छपिया। संदसि तबाज़ात शाइरीअ जा 2 किताब उगाव जुलाई 1993 ईस्वी ऐं दात बणी लात मार्च 2004 ईस्वी में छपिया। हिन कहाणी ऐं नाविल वांगुरु शाइरीअ में बि निहायती वणंदड़ अहसास चिटिया आहिनि ऐं संदसि समूरनि लिखणनि वांगुरु शाइरीअ में बि सिंध खां जुदाई जो दर्द चिटो महसूस थिए थो। संदसि शाइरी तशबीहनि ऐं सारनि तोड़े ख़्यालनि जे लिहाज़ खां पाबंद शाइरी आहे। संदसि हिन ग़ज़ल में दुख, दर्द, पीड़ा, उदमा, आहंग, सोचूं, सपना ऐं दिल धड़कन जा अधूरा अहसास समायल आहिनि। ही दोज़ख आहे या धरती आहे, ही दोज़ख आहे या धरती आहे, सुख जो कीअं खणे को साह, ॾुखा टपकियो कोन ख़ुदा खां, ॾुखा टपकियो कोन ख़ुदा खां, आदम टपकी ठाहियो आॾा, सुख जे सज में का न कोई, दुख जो चंद सॼो ई आहे बाह, कहिड़ी कारण फूके थी रील, उहा त जहिड़ी आदम जी न आहे, उहा त जहिड़ी आदम जी न आहे। संत मज़मूननि जो पहिरियों मजमूओ भारत रूस ॿ ॿेली 1975 ईस्वी में छपियो ऐं संत नाटकनि जो मजमूओ सिंधू 2000 ईस्वी में छपियो, जंहिंमें संत कुल 10 नाटक आहिनि, जिन में उमला, मणकनि जो वापार ऐं साहेड़ी, वॾी मञता माणी, नई सभ्यता जो दर्शन, रूस जो सफ़रनामो 1980 ईस्वी में छपजी चुको आहे, जंहिंखे पिणु पसंदि कयो वियो। सुंदरी जे 2 नावलनि प्रीत पुराणी ऐं रीत निराली ऐं किरंदड़ दीवारूं ते हिंद तौरु सिंध में तमामु घणो पसंदि कयो वियो। किरंदड़ दीवारूं नाविल विरांगे ऐं पस मंज़र में लिखियल आहे। हिन नाविल जा समूरा पहलू हक़ीक़त खे वेझो आहिनि। हीउ पूरो नाविल हक़ीक़त निगारीअ ते ॿधल आहे। हिन नाविल खे पहिरियों अवार्ड सिंध मां मिलियो ऐं पोइ हिंदुस्तान मां बि केतिरा ई अवार्ड मिलिया ऐं हिन जा केतिरा ई छापा छटा, जिन गाणे ते शायदि लेखक ऐं पब्लिशर खे बि न हुजे। सुंदरी जा तख़लीक़ी पोरे सां गॾु तर्जुमे जो कमु बि निहायती मायारी ऐं कथ करणु जहिड़ो आहे। हिन असुलकनि नावलनि लिखण सां गॾु कुझु नाविल तर्जुमो बि कया, जहिड़ो टुटल साज़, नेक्सम गोरकी 1952 ईस्वी, प्यासी धरती, प्यासी दिलड़ियूं कृष्ण चंद्र 1956 ईस्वी, हिकु ससुई, सौ सूर, अमृता प्रीतम ऐं मलयालम ॿोलीअ जे लेखक सची शंकर जो नाविल सागर जे संतान खां अलावा हिन मंज़ूम तर्जुमा बि कया आहिनि। 95 रूसी शाइरनि जो तर्जुमो कयल शाइरीअ जो मजमूओ अमन पढ़े पियो नाले सां 1965 ईस्वी में शाया थियो। मार्क्सवादी वीचारधारा हिकु रूसी अदब मां चूंड अदब शोलखो जी झलक उनवान सां 1975 ईस्वी में छपियो। उनखां सवाइ ल्यूंड, ब्रीज़, नेफ जूं यादगिरियूं 3 किताबनि जी सूरत में तर्जुमो करे छपाया आहिनि। मलाया इलम ॿोली 1978 ईस्वी, नव जनम 1978 ईस्वी ऐं कुंवारी धरती 1979 ईस्वी में छपिया। सुंदरीअ खे अदबी पोरे जी मञता तौरु केतिरा ई अवार्ड मिलिया, जिन में खेसि वधि खां वधि अवार्ड तख़लीक़नि ते ई मिलिया आहिनि, जंहिंमां संदसि तख़लीक़नि जे मयार जी फ़र्क़ु पए थी। संदसि किताबनि ते मिलियल अवार्डनि में कहाणीअ जी किताब टीमी 1952 ईस्वी में, ममता कहाणी 1954 ईस्वी में, कोशान कहाणी 1960 ईस्वी में, विछोड़ो कहाणी 1981 ईस्वी में, भूरी कहाणी किताब ते भारत सरकार जे तालीम खाते पारां इनाम ऐं अमन सॾे पियो किताब जो 1960 ईस्वी में सोवियत लैंड नेहरू अवार्ड ऐं 10,000 रुपया इनाम मिलियो। विछोड़ो किताब साहित्य अकेडमी 10,000 रुपया इनाम 1985 ईस्वी में, ॿोली ऐं साहित्य सभा अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा मुंबई पारां 10,000 रुपया इनाम, सिंधी पंचायत फेडरेशन पारां इनाम 1985 ईस्वी में, मरकज़ी साहित्य अकादमी पारां घोड़ू पुरस्कार इनाम 1 लख रुपया रोक मिलियो। संदसि हीअ किताब सिंध हिंद में तमामु घणो मक़बूल थियो। हिन किताब जो पहिरियों छापो हिंदुस्तान में ऐं ॿियो छापो 1988 ईस्वी में सिंध में छपियो। तो जिन तात हिन किताब जा 2 छापा हिंद में ऐं टियों छापो अज़मत अदबी अकेडमीअ पारां 1983 ईस्वी में सिंध में छपियो। प्यासी धरती, प्यासी दिलड़ियूं कृष्ण चंद्र जे नाविल जो सिंधी तर्जुमो पहिरियों छापो हिंद में ऐं ॿियो छापो सिंध मां 1991 ईस्वी में सिंधी सात घर पारां छपियो। कुंवारी धरती किताब जो ॿियो भेरो सोवियत लैंड नेहरू अवार्ड 1979 ईस्वी ऐं गॾोगॾु 14 ॾींहंनि जो रूस जो महिमानी दौरो पिणु कया आहिनि।
सुंदरी उत्तम चंदानीअ खे संद सभु तमामु घणी सिहत रही, हुन पंहिंजे औलाद खे सिंधी ॿोलीअ ॾांहुं राॻू कयो। संद धीउ आशा चांद हुन सिंधी ॿोलीअ जे ख़िदमतनि जे हवाले सां पाण मल्हायो आहे। आशा चांद जेतोणीक सिंध ईंदी रही आहे, हुन केतिरा ई भेरा हू सिंध जा दौरा करे चुकी आहे, पर हुनजो जेको वॾे में वॾो कमु आहे उहो इहो ई आहे त हू सिंधी हर साल मुंबई में सिंधियुनि जो हिकिड़ो भरपूर मेलो लॻाईंदी आहे, जंहिंमें अमेरिका ऐं ॿियनि जेके बि मक़ामी सतह जा उतां जा जेके बि यूरोपी मुल्क जेके बि आहिनि उन्हनि में रहंदड़ सिंधियुनि सभिनी खे गॾु कंदी आहे। ऐं ईअं महसूसु थींदो आहे उन मेले में जेके बि वञण वारा आहिनि उन्हनि जो बार बार जेको इज़हार साम्हूं ईंदो रहियो आहे त उन्हनि जे चवण मूजिबि त जॾहिं इहो मेलो 3 ॾींहंनि जो हलंदो आहे त उहा हिकिड़ी नई ऐं नंढड़ी सिंध नज़र ईंदी आहे। ऐं आशा चांद उन में हिकिड़ो ख़ासि जेको सो पाबंदी विधी आहे उहा इहा आहे त जेको बि माण्हू हिते अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो या ॿी कंहिं बि ॿोली में ॻाल्हाईंदो उनखे अॻिते कॾहिं बि उन मेले में शिरकत इजाज़त न ॾिनी वेंदी। तंहिं करे जेको बि हिन में ईंदो ऐं इन मेले में जेतिरो टाइम रहंदो त ओतिरो टाइम जेको सो सिर्फ़ु सिंधी हूंदो, ॿियो कुझु न। ऐं इहो आउं सम्झां थो त सिंध ऐं सिंधी ॿोली जे हवाले सां हिकिड़ी वॾी प्रचार आहे, वॾो कमु आहे, जंहिं लाइ कंहिं सलाम। सिंध जी नामवर लेखिका गुल टालपुर जॾहिं हिंदुस्तान इलाज लाइ वई हुई त हुन हिन जे केतिरनि ई लेखकनि जा इंटरव्यू कया हुआ, जेके उन वक़्तु ख़ान मोहम्मद पंवर जी इदारत निकिरंदड़ रिसाले पारस में छपिया। बाद में हिंद जे नामवर अदीब हरी मोटवाणी कोच पब्लिकेशन पारां 2000 ईस्वी में आकाश तरफ़ उॾियल हथ जे उनवान सां किताबी सूरत में छपाए मंज़र आम थिया था। गुल टालपुर ॿियनि अदीबनि सां गॾु सुंदरीअ खां बि इंटरव्यू वरितो हो। उन में हुन हिकु सुवालु पुछियो हो जंहिंजो सुंदरी जेको जवाबु ॾिनो उनजी पीड़ा जो पढ़ला पढ़ंदड़नि जे कन ते विझणु ज़रूरी थो सम्झा। गुल तव्हांजी का अनपूरी ख़्वाहिश सुंदरी खिलंदे ऐं ॼण पाण खां पुछे कहिड़ी? हा, असांखे पंहिंजी सिंध हुजे, पंहिंजी धरती हुजे जिते गॾिजी वेही हिक ॿिए सां कुर्ब कयूं। सिंध हिंद जी हिन नामवर लेखिका सुंदरी उत्तम सिंधाणी 8 जुलाई 2013 ईस्वी ते जान छॾियो। असांजी सिंध हिंद जी नामवर मञल लेखिका सुंदरी उत्तम सिंधाणी ऐं इनशाला अॼु अव्हांजे साम्हूं सिंध जे ॿिनि सिंधी ॿोलीअ सां लॻाव रखंदड़ ॿी अदब जे ॿिनि खाउड़ी लेखिकाउनि जो तारो पेश कयो ऐं इनशाला ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां सां गॾु आवाज़ जे रूप में, आवाज़ जी सूरत में, आवाज़ जी सदा में हिकु भेरो ॿीहर गॾु थींदासूं सिंध ॿियनि लेखिकाउनि जे तारफ़ सां। हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अलीमा रारी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन